सभिनी महिमाननि खे ख़ुशामदीद चवंदे असां पंहिंजे प्रोग्राम जो आगाज़ कयूं था। जीअं त अॼु जेको मौज़ू हिन सेमिनार जो आहे उहो वक़्ताइतो ऐं ॾाढो अहम आहे। सिंधी अदब में, सिंधी ॿोली ऐं अदब जी तरक़ीअ में औरतुनि जो हिसो। औरतुनि जो हिसो सॼी ज़िंदगीअ में असांखे भरपूर तरीक़े सां नज़र अचे थो, पर अदब जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अदब जे ऐवान में जेके सिंधी औरतूं आहिनि उहे यकीनी तौर ते छायल महसूसु थियनि थियूं। असां बाक़ाइदगी सां पंहिंजे प्रोग्राम जी इब्तिदा कयूं था तलावत कलाम पाक सां। मोहतरम नईम कादरी साहब की गुज़ारिश है तो वो स्टेज ते अचन। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अज़ीम व रसूलिहिल करीम। जज़ाकल्ला। हाणे गुज़ारिश है शाह जी वाई असां यकीनी तौर ते ॿुधणु चाहींदासीं। मोहतरम नासिर काज़ी साहब खे गुज़ारिश है तो स्टेज ते अचनि ऐं हिन ऐवान खे शाह साईं जे सुहिणनि लफ़्ज़नि सां गरमाए छॾनि। लाखिणी लतीफ़ जी वाई दास्तान सोणी म्यार मां पेश कजे थी। अल्लाह जी लतीफ़ खिड़ी घड़ो हथ करे, खिड़ी घड़ो हथ करे इलाही तोहार। घिड़ी घड़ो हथ करे, घिड़ी घड़ो हथ करे इलाही तोहार। जंघजर के वात में सीखे से आसार। जंघजर के वात में सीखे से सार। चूड़ा बीड़ा चिक में लुड़े सवार। चूड़ा बीड़ा चिक में, चूड़ा बीड़ा चिक में लुड़े सवार। लखें चुहट से लोहणियूं थेलियूं थरनऊं धार। उते मिड़िया मच हज़ार भांगा थींदे सुहिणी। कारी रात कचो घड़ो, कारी रात कचो घड़ो 29 ऊंदाही। चंड नालो नाहे को दरिया दड़लाई। साहड़ कारण सुहणी उते आधी थे आई। ओई हो कम इलाही न त कुनन में सई के रुघड़े। अल्लाहू 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 अल्लाह मोहब्बत विधड़ी मारे। अल्लाह मोहब्बत विधड़ी मारे। अल्लाह वेठ सिकीन विसारे। अल्लाह वेठ सिकीन विसारे। हिय दीवानी केवला मस्तानी।
हीअ दीवानी केवल मस्तानी, ओ हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी। अल्लाह मोहब्बत विधड़ी मारे, अल्लाह वेठे सिकीन विसारे, हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी, ओ हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी। हो जंहिंखे सिक साहड़ जी अला, जंहिंखे सिक साहड़ जी अला, जंहिंखे सिक साहड़ जी अला, ओ सा घायल कीअं घर घारे, ओ सा घायल कीअं घर घारे, हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी, ओ हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी। हुए हुंगारूं पवन पुकारूं अला, हुए हुंगारूं पवन पुकारूं अला, हुए हुंगारूं पवन पुकारूं अला, अल्लाह तड़ तड़ दोस्तो तवारे, अल्लाह तड़ तड़ दोस्तो तवारे, हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी, ओ हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी। ओ लालो हो लालो लतीफ़ चवे अला, भिट जो घोट लतीफ़ चवे अला, सैयद शाह लतीफ़ चवे अला, ओ आया सैयद तुंहिंजे आधारे, आया सैयद तुंहिंजे आधारे, हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी, ओ हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी। अल्लाह मोहब्बत विधड़ी मारे, अल्लाह वेठे सिकीन विसारे, हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी, ओ हीअ दीवानी केवल मस्तानी, हीअ दीवानी केवल मस्तानी। अल्लाहू 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 अल्लाहू। महिरबानी मोहतरम नासिर काज़ी साहब। प्रोग्राम ॾांहुं वापसि असां अचूं था। महिमाननि लाइ अजरकनि जा तोहफ़ा मौजूदु आहिनि। इहा हिकिड़ी ख़ूबसूरत रिवायत आहे असांजी त सिंध जो क़दीम तोहफ़ो जॾहिं असां महिमाननि खे ॾींदा आहियूं त असां मोहबतुनि जी तजदीद कंदा आहियूं ऐं ॿुधाईंदा आहियूं त तव्हां भली करे आया ऐं असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं तव्हांजे अचण ते। प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफ़ूर मेमण साहब खे गुज़ारिश आहे त हिते मौजूदु समूरनि महिमाननि खे वारे वारे सां मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं अव्हां सभ खां पहिरीं असांजी मानवारी भेण अदी फ़हमीदा हुसैन
जेका सदारत जी कुर्सी ते मौजूदु आहिनि। संदन सिंधी अदब जे हवाले सां ख़िदमतूं लाज़वाल आहिनि। पाण बि सदाबहार फितरत ऐं तख़लीक़ी हुनुर ऐं तनक़ीदी हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, अमर सिंधू असांजी तमामु प्यारी भेण, बहादुर भेण, संदसि वॾो दिलि, जिगर ऐं गुर्दो आहे जो इन समाज में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रही आहे तख़लीक़ी। असांजी भेण परवीन मूसा, मुंहिंजे ख़्याल में हाणे तव्हां नसीर साहिब ॾांहुं अची रहिया आहियो। मरियम मजीदी साहिबा सिंध जी शाइरीअ जे पस मंज़र जे हवाले सां तमामु सुहिणो मनमोहणो नालो। ख़ुशि आहियूं असां अॼु त असां सां मौजूदु आहिनि भेण हसीन मुसरत, ख़ूबसूरत कहाणीकार रेहाना नज़ीर साहिबा अजरक वसूल करे रहियूं आहिनि मुस्कुराईंदड़ चहिरे सां। ऐं ज़ाहिर आहे तव्हां मूंखे कीअं था विसारे सघो, मां बि हिन सथ जो हिसो आहियां, बल्कि ईअं खणी चो ड्राइवर आहियां ऐं सभु मूंसां मुंहिंजे गाॾीअ में सवार आहिनि ऐं मुंहिंजो कमु ॾाढो ॾुखियो आहे। तव्हां सभु पुरसुकून आहियो ऐं मूं ते ज़िमेदारी रखी अथव, महिरबानी। जी बिल्कुलु, असां पंहिंजे मानवारे भाउ डॉक्टर अब्दुल गफूर मेमण साहिब खे बि अजरक पाराईंदासीं ऐं इहो कमु ख़ुशदिली सां सरअंजाम ॾेई रहिया आहिनि नसीर साहिबु मुस्कुराईंदड़ चहिरे सां। अदी ख़ैरुनिसा जाफ़री असांजी उहा सुञाण लेखिका जंहिं तमामु थोरो लिखियो पर भरपूर लिखियो। संदसि तक़रीरूं या संदसि तहक़ीक़ी मज़मून अॼु ॾींहं ताईं पर मुंहिंजी साणसि ख़ासि मुलाक़ातूं रहियूं। अदी ख़ैरुनिसा तमामु बेबाक ऐं तमामु ख़ूबसूरत ॻाल्हाईंदड़ हुई। अॼु जे दौर में जॾहिं असां पंहिंजी ज़ात जो सच लिकाए था हलूं, ख़ैरुनिसा सचाई सां पंहिंजी ज़ात जो सच ॿुधाए छॾींदी हुई। ऐं मुंहिंजे ख़्याल में त मां ॿियूं बि ॾिठियूं भेणियूं, पर जेका बेसाख़्तगी अदी ख़ैरुनिसा वटि ॾिठी उहा घटि माण्हुनि में आहे। हींअर अदी ख़ैरुनिसा जे किताब जी महूरत कंदासीं। महिमाननि खे अदी फ़हमीदा खे, अमर सिंधू साहिबा खे, डॉक्टर अब्दुल गफूर मेमण साहिब खे गुज़ारिश त पीड़ा जो पड़लाव, वाक़िअतनि जेको अदब आहे उहो पीड़ा जो पड़लाव आहे। अदी ख़ैरुनिसा किताब लिखियो हो तख़लीक़ जो मौत, उन में ॾाढा सुहिणा अफ़साना ख़ूबसूरत आहिनि। ऐं पीड़ा खे असां तख़लीक़कार जे वजूद खां अलॻि नथा करे सघूं, छो त ज़िंदगीअ जे ॾुख जी गहराईअ में लही पोइ तख़लीक़ जो सफ़र शुरू थींदो आहे। अॼु असां सां अदी ख़ैरुनिसा गॾु न आहे, पर संदसि लफ़्ज़ लाज़वाल लफ़्ज़ असां सां गॾु आहिनि। ऐं इहा ॻाल्हि वाज़े थिए पई त जिस्म त फ़ानी आहे, पर इंसान जो जेको ज़हन आहे या इंसान जो जेको रूह आहे लफ़्ज़नि जे पुठियां, इहो लाफ़ानी आहे। तमामु घणी ख़ुशी थी ऐं मूंखे हींअर ख़बर पई आहे यकीनी तौर ते नसीर साहिबु इन जे पस मंज़र में मौजूदु आहिनि ऐं वाक़ई असांखे पंहिंजे अहिड़नि प्यारनि कहाणीकारनि खे जिन सिंध जे शौर खे दरियाफ़्त कयो ऐं उन सिलसिले खे अॻिते वधायो, हमेशह यादि रखणु घुरिजे ऐं पंहिंजे नई नसलुनि ताईं पहुचाइणु घुरिजे। कॾहिं कॾहिं मूंखे थोरो अफ़सोस थींदो आहे त असांजा जेके नौजवान आहिनि उहे किताब खां थोरो परे आहिनि। मां गुज़ारिश कंदसि आजियाणे लाइ त अची सेमिनार जो मक़सदु ॿुधाइनि प्रोफेसर डॉक्टर अब्दुल गफूर मेमण साहिब खे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल न्याज़ मोज़िज़ महिमान ऐं मोज़िज़ हाज़रीन, मां पहिरीं तव्हां सभिनीनि जो शुक्रगुज़ार आहियां। असांजे कोठ खे तव्हां मान ॾिनो ऐं हिन प्रोग्राम में शरीक थिया। तव्हां हिन प्रोग्राम जो मक़सदु
निहायत ई अहम हो त सिंधी ॿोली ऐं अदब जी तरक़ीअ में औरतुनि जो हिसो केतिरो आहे। हिन वक़्तु छा बल्कि दुनिया जे अंदरि जेको बि अदब सरिजे थो, जेका बि रिसर्च थिए थी, जेको क्रिएटिव तख़लीक़ी अदब अचे थो, उन में यकीनन औरत ऐं मर्द ॿिन्हिनि जो हिसो शामिलु हूंदो आहे। ऐं को बि दुनिया जो अदब, अहिड़ो को बि अदब कोन्हे जंहिं अदब में औरत जो हिसो न हुजे। अहिड़े तरीक़े सां सिंधी जो अदब, सिंधी ॿोली असांजे शुरू खां वठी, आउं सम्झां थो त बादाम नातवा खां वठी जेकॾहिं अॼु जे दौर ताईं अचूं था त बेशुमार असांखे औरतूं मिलनि थियूं जिन सिंधी ॿोली ऐं अदब जी ख़िदमत कई आहे। हीउ जेको किताबु जंहिंजी महरत सां कई, जंहिंजी पधराईअ सां कई, ख़ैरुनिसा जाफ़री जी एंथोलॉजी, हीउ नसीर साहब जो हिकिड़ो वॾो अहम कारनामो आहे। आउं सम्झां थो त जंहिं वक़्तु आउं जॾहिं पाण रिसर्च करे रहियो हुउसि पंहिंजी PhD जे मकाले जे दौरान, त मूंखे सिंधी अदब जा जेके मुख़्तलिफ़ लाड़ा हुआ ऐं फ़िक्र हुआ, उन वक़्तु उन्हनि जी ॻोल्हा में मूं केतिरी नई लेखकनि खे पढ़ियो हो ऐं उन्हनि ते रिसर्च कई हुई। ऐं उन्हनि सभिनीनि में वधि जंहिं लेखक खां मुतासिर थियो हुउसि उहा ख़ैरुनिसा जाफ़री हुई। ख़ैरुनिसा जाफ़री जा त तमामु घणा उन फ़िक्री ऐं साइकोलॉजिकल हवाले सां कहाणी जे अंदरि जेका डेप्थ हूंदी हुई, असांजे समाज खे जहिड़े तरीक़े सां रिफ्लेक्ट कयो हो। हीउ लाज़मी न आहे त औरत अदीब हुजे ऐं सिर्फ़ु औरत जा मसइला खणे, इहो न आहे, बल्कि असांजे लेखकाउनि असांजे सॼे समाज खे रिफ्लेक्ट कयो। ख़ासि तौर सां नूरुल्दा शाह खे तव्हां ॾिसंदा त उन वक़्त जे समाज जे अंदरि जेका गुटगू सट हुई या जेको जागीरदाराना रवैयो हो, जेके औरतुनि जी सब्जेक्टिव जेके दाख़िली पीड़ाऊं हुयूं, उन्हनि खे उन कहिड़े तरीक़े सां रिफ्लेक्ट कयो ऐं कीअं उन्हनि खे रिकग्नाइज़ कयो, उन्हनि मसइलनि खे अॻिते खणियो। हीउ असांजे दौर जो हिकिड़ो सुजाॻीअ जो दौर हो जंहिंजी शुरूआति हुई, जंहिंमें असां ॾिसंदासीं त आहिस्ते आहिस्ते उहे लेखक औरतूं जेके ज़ाहिर थी रहियूं हुयूं, उन्हनि सिंधी समाज जी नुमाइंदगी कई। ऐं अॼु बि असां बिल्कुलु उन ई तरीक़े सां ॾिसूं था त सिंधी अदब में, सिंधी ॿोलीअ में उहे नौजवान नस्ल में जेके ईंदड़ लेखिकाऊं आहिनि, उहे तमामु पंहिंजो किरदारु अदा करे रहियूं आहिनि ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां लिखियूं आहिनि। इहो मौज़ू आहे मुंहिंजे ख़्याल में त हिन मौज़ूअ ते तमामु घणो लिखियो पियो आहे ऐं अॼु बि असांजे जेके लेखकाऊं मौजूदु आहिनि, इहे पंहिंजा मकाला पेश कंदियूं ऐं इन मौज़ू ते रोशनी विझंदियूं। ऐं तव्हांजो वक़्तु आउं वधीक कोन थो वठां, तव्हां सभिनीनि जी महिरबानी जो तव्हां असांखे मान ॾिनो ते आया। थैंक यू। मौज़ू जेकॾहिं ॾिठो वञे त वक़्ताइतो आहे, वक़्त जी अहम ज़रूरत आहे। इन हवाले सां चंद ॻाल्हियूं मां मूंखे ॿुधाईंदसि त औरत ऐं मर्द जे ज़हनी ऐं जिस्मानी फ़र्क़ु त पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे, पर चवंदा आहिनि त जेके मर्द घर जे औरतुनि जे वेझो हूंदा आहिनि उहे जज़्बाती, ज़हनी ऐं रूहानी तौर ते सघारा हूंदा आहिनि। ॿियनि लफ़्ज़नि में खणी ईअं चऊं त हुननि जे अंदर जी औरत चेरी थी पवंदी आहे। साॻे नमूने इहा ॻाल्हि बि साम्हूं आई आहे त जेके धीअरूं पंहिंजे पीअनि जे वेझो हूंदियूं आहिनि, पेरनि जे वेझो हूंदियूं आहिनि, उहे बि जज़्बाती तौर ते ॾाढियूं सघारूं हूंदियूं आहिनि। यानी असांजा जेके इहे रिश्ता आहिनि, जेके औरतुनि ऐं मर्दनि में विरहायल आहिनि, इहे हिक ॿिए जी सघा आहिनि, हिक ॿिए खे ज़हनी ताक़त ऐं रूहानी ताज़गी अता कनि था। टीं ॻाल्हि इहा ॿुधाइणु चाहींदसि त यूरोप में में वधि जासूस औरतूं डिटेक्टिव हूंदियूं आहिनि। उनजो सबबु इहो आहे त हुननि जे ज़हन में जेको हिकिड़ो ज़हन जे हिसे में रत जो जेको वहिकिरो आहे उहो एॾो फ़ाल हूंदो आहे, जंहिंजे करे हू हर नंढड़ी खां नंढड़ी तफ़सील बि हू तव्हां पाण ॾिठो हूंदो त तव्हांखे इहे शयूं यादि न ईंदियूं आहिनि, तव्हांजी चाबी, रुमाल, जुराब या ॿिया, पर जेकी घर जूं औरतूं उन्हनि खे हर शइ यादि हूंदी आहे। त इन मां इहा ॻाल्हि साबित थी वई त औरतुनि जो जेको ज़हन आहे पंहिंजी जॻह ते ॾाढो सघारो आहे। ऐं हर नंढड़ी तफ़सील खे मां वधीक इन जे गहराई में न वेंदसि, ख़वातीन जे हवाले सां सिर्फ़ु एतिरो चवंदसि त घर, ॿार, नौकिरी ऐं अदब इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो कारनामो आहे जंहिं ते यकीनी तौर ते असांजी जेके सिंधी अदीबाऊं जस लहड़नि
ऐं जेकॾहिं इन ते ताड़ियूं थी वञनि त मुंहिंजे ख़्याल में सभ खां पहिरीं मकालनि जी जेका नशिस्त जो बाक़ाइदगी सां आगाज़ कयूं था, भेण हसीन मुसरत खे सॾाइण खां अॻु मां अव्हां सां संदसि जे बारे में ॿ लफ़्ज़ ॻाल्हाइणु चाहींदसि त न सिर्फ़ु सुॼाण शाइर आहे पर तमामु हसास कालम नवीस बि आहे ऐं उन सां गॾोगॾु हूअ उस्ताद बि आहे, यानी पंहिंजे जेका नई नस्ल उन्हनि जे ज़हननि खे उजारण में बि मसरूफ़ आहिनि। इन खां अलावा वुमेन एक्शन फोरम औरतज़ाद रिसर्च ऐं पब्लिकेशन जी फ़ाल मेंबर बि आहिनि, औरत फाउंडेशन सां पिणु वाबस्ता आहिनि। अॼु जेको संदन मौज़ू आहे उहो आहे सिंध जूं शाइर औरतूं। महिरबानी शबनम। मकालो जीअं त काफ़ी तवील हो, न करे उन जो इख़्तिसार पेश कंदसि। उनवान अथसि औरत, कविता ऐं अहसास। शाइरीअ जो बुनियादु औरत ई हुजे थी त वरी शाइरीअ जी इब्तिदा कंदड़ बि औरत ई आहे। जहिड़ी तरह शाइरीअ मां जज़्बा अहसास अलॻि नथा करे सघजनि, तहिड़ी तरह औरत खे बि अलॻि करणु मुमकिन न आहे। असांजे समाजी तांजे पेटे मुताबिक़ औरत ते हर तरीक़े सां पाबंदियूं मड़ियूं वेंदियूं आहिनि, पर जज़्बनि जे इज़हार जी का बि हद महदूद नाहे हूंदी। औरत जॾहिं पंहिंजे जज़्बनि जो इज़हार कयो आहे त भरपूर सचाईअ सां कयो अथसि। पोइ उहा ॻाल्हि अलॻि आहे त उन इज़हार जी आज़ादीअ जी क़ीमत बि चुकाई अथसि। शाइरीअ जी तारीख़ जी इब्तिदा 6वीं सदी क़ब्ल मसीह जी यूनान जी शाइर सैफू जे नाले सां शुरू थी थिए। उनखां पोइ वरी तारीख़ में मीरा जो नालो सभ खां अॻिते थो नज़र अचे। इल्म अदब ते उन वक़्तु मज़हबी असर नुमायां हो। मीरा जे तसवुराती ऐं ख़याली इश्क जी कैफ़ियत हिन खे ॿियनि शाइरनि खां मुनफ़रिद थी बनाए। राजस्थान जे शाही घराणे सां तालुक़ रखंदड़ मीरा जी शादी ख़ानदानी रवायतुनि मुताबिक़ राजकुमार भोज सां थी, पर मीरा उन रिश्ते खां इनकार कंदे महल छॾे झंग वसायो। मीरा जो बेबाक इश्क हिंदू समाज लाइ चैलेंज बणिजी वियो। मीरा जे शाही ख़ानदान लाइ मीरा खे बर्दाश्त करणु ॾाढो ओखो हो। मीरा जो इश्क रूहानियत मज़हबियत जो लिबास पाए ज़माने जे अॻियां निर्वार थियो। मीरा जे इश्क खां डिॼण वारा मीरा जी सघारी शाइरीअ खे क़बूल करण जी सघ न सारे सघिया। मीरा जी न का यादगार ठही सघी, न का समाधि ठाहे सघिया। मीरा जो मौत बि पुरस्रार रहियो। मीरा जो जिस्म बि न मिलियो ऐं चयो वियो त मीरा खे भॻवान कृष्ण पंहिंजे जिस्म में समोए छॾियो। मीरा कृष्ण जे वजूद में गुम करे ज़मानो पंहिंजे ज़िम्मेवारनि खां आजो थी वियो, पर मीरा जे घुंघरूअनि जी छमछम हर दौर जी शाइरा जे शऊर जे तारुनि में गर्दिश कंदे नज़र अचे थी। उनखे इश्क जो तसलसल चइजे, भोगराउनि जो वरजाव चइजे, समाजी तफ़रीक़ जी नंदा चइजे, हक़ीक़त बयानी चइजे, पर उनखे अणसिधी समाजी तारीख़ चवण खां को बि इनकार न करे सघंदो। इहा ॻाल्हि जेका ज़माने जे मुरविजा तौर तरीक़नि खे मटाइण जी कोशिशि करे बग़ावत सॾाईंदी आहे, उहा ॻाल्हि पंहिंजे दौर जी हक़ीक़त हूंदे बि तस्लीम नाहे कई वेंदी। मौजूदा दौर जी सचाई हमेशह ईंदड़ ज़माननि में तस्लीम कई वेंदी आहे। औरतुनि जी शाइरी बि ईअं ई आहे। ही वक़्त जूं मीराऊं पंहिंजे जज़्बनि ऐं अहसासनि जी तंद वॼाए पंहिंजे रचनाउनि जा सुर पुलारनि में महफ़ूज़ कंदियूं पयूं वञनि, जिन खे वक़्त जी कसवटी छंडे छाणे ईंदड़ ज़माननि अॻियां पेश कंदी। सोच जे लफ़्ज़नि बणिजण खां कलम खणण ताईं, कलम खणण खां लिखण ताईं, लिखण खां छपाईअ जे मरहलनि ताईं, हर मरहले में घणियूं रुकावटूं ऐं मुश्किलातूं पेश अचनि थियूं, जिन खे मुंहुं ॾींदे समाज में पंहिंजी जाइ ठाहिणु, पंहिंजी शनाख़्त पैदा करणु ऐं पंहिंजी जाइ ठाहिणु सवलो कमु न आहे। लेखक जी ज़िंदगीअ जा लाड़ा चाड़ा ऐं समाजी रवैयनि खे उन जे लिखणनि जी तहक़ीक़ करण वक़्तु नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। हिन मक़ाले में आउं सभिनी शाइराउनि जो ज़िक्र न करे सघी आहियां, पर जदीद दौर जे चंद शाइराउनि जो ज़िक्र कंदसि, जिन पंहिंजे तनक़ीदी शऊर सां समाज खे ॾिठो ऐं परखियो आहे ऐं पंहिंजे रचनाउनि में पेश कयो आहे। यकीनन मर्द जी नज़र सां ज़माकिने खे ॾिसणु ऐं औरत जी नज़र सां परखण में तज़ाद मौजूदु आहे। औरतुनि जो शऊर, फ़िक्र, जज़्बा ऐं अहसास इहे सचायूं आहिनि जिन खे नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। मरखां शेखण जो नालो पहिरीं सिंधी शाइर औरत जी हैसियत सां तारीख़ में मौजूदु आहे। संदसि शाइरी मुर्शिद सां अक़ीदत ऐं मोहबत ते मुश्तमिल आहे। नूर शाहीन खे सिंधी ॿोलीअ जी ख़ातून अव्वल शाइरा जो लक़ब मिलियल आहे। नूर शाहीन जंहिं दौर में शाइरी कई, उन वक़्तु सिंधी अदब मुख़्तलिफ़ नज़रियाती ऐं सियासी तहरीकुनि जे असर हेठि हो।
नूर शाहीन पंहिंजे कलाम में ज़माने जे हालतुनि ऐं ॾुखियाईनि खे क़बूल कंदे पंहिंजे पाण खे मज़बूत बणाए पेश करे थी। नूर शाहीन सिंधी अज़ब में ग़ज़ल जी पहिरीं साहिब दीवान शाइर आहे। ग़ज़ल जी सिन्फ़ संदसि सुञाणप बणियल आहे। रश्मि रामाणी जी शाइरी में रोमानियत ऐं औरत जी पीड़ा ऐं समाजी मसइलनि जो ज़िक्र मिले थो। रश्मि दुनिया जे बदिलजंदड़ हालतुनि खां वाक़ुफ़ु आहे। चवे थी, कहिड़ी ज़रूरत आहे ॿारनि खे इतिहास पढ़ाइण जी। सदियूं गुज़रण जे बावजूदि इतिहास पढ़ी बि केतिरा बणिया आहिनि ॿुध, केतिरा ईसा मसीह, पर हर सदीअ केतिरनि मुल्कनि में पैदा थिया आहिनि, किथे बुश, किथे ओसामा बिन लादेन। इहा ॻाल्हि महसूसु कई वई आहे त औरतुनि खे घर मां ॿाहिरि निकिरण जा मौक़ा घटि था मिलनि। अदबी मेड़ाका, अदबी गरजाणियुनि में औरतुनि जी शमूलियत घटि हूंदी आहे, पर उन जे बावजूदि औरत खे जेतिरो मौक़ो मिलियो आहे हिन पंहिंजे फ़न ऐं फ़िक्र खे इज़हारियो आहे। 80s में जमहूरियत जे ख़ात्मे ज़िया जे दौर जी शुरूआति वारो दौरु औरतुनि लाइ तमामु ॾुखियो हो। उन दौर में औरतूं अमली तरह सां सियासी ऐं समाजी तहरीकुनि में हिसो वठी रहियूं हुयूं ऐं कलम जे ज़रिए बि जबर खां इनकार कंदियूं रहियूं। सुल्ताना वकासी थोरनि लफ़्ज़नि में ज़िंदगीअ जो फ़लसफ़ो सम्झाइण जी कोशिशि करे थी। लिखे थी, ॿुधो अथमि हर शख़्स मरंदो न आहे, इहो ॿुधो अथमि ज़िंदगी हर कंहिं वटि ईंदी बि न आहे। अरूज़ी शाइरीअ जी सूंहं पंहिंजी जाइ ते अहम आहे, पर आज़ादु ख़्याल जी उॾाम बि शाइरीअ में आला महसूसु थिए थी। पुष्पा वल्लभ अहिड़ी शाइर आहे जंहिंजे नसरी शाइरीअ में बि अरूज़ जा उञाण मौजूदु आहिनि। उन में नग़मगी ऐं पुख़्ती जो इम्तिज़ाज आहे। पुष्पा लिखे थी, वक़्त जे खूरे में पकी आहियां, तजुर्बे जी चांदी आहियां, वारनि में चमकी आहियां, क़िस्मत जी रेखा आहियां। गुलशन लग़ारी पंहिंजी शाइरीअ खे खूने जिगर सां तशबीह थी ॾे। गुलशन लग़ारी सियासी शऊर रखंदड़ शाइर आहे, जंहिं पंहिंजे सियासी शऊर जो इज़हार बि पंहिंजी शाइरीअ में कयो आहे ऐं उन तरीक़े सां समाज खे ॾिठो आहे। सहर इमदाद जी शाइरी फ़नी टेक्निक, रिदम ऐं रवानीअ जो इम्तिज़ाज आहे। सहर सिंधी शाइरीअ खे नवां लाड़ा, नवां ख़्याल ॾिना आहिनि। अमरियत वारे दौर जे खे पंहिंजे नज़म चंड ऐं ज़ंदान में बयानु करे थी ऐं औरतुनि सां थींदड़ ज़्यादतियुनि खे नज़म ताबूत, ज़िनाबिल जबर ऐं स्टॉप हैरेसिंग वुमन में बयानु कयो अथसि। सहर जी शाइरीअ में क्लासिकी शाइरीअ जो रंग बि आहे ऐं हिन जा नवां इस्तिलाह घड़ियल आहिनि जेके अगकथियुनि जियां था महसूसु थियनि। सखणा माण्हू घणो उभामनि, कुर्ब कणीअ खे कसो भाइनि, डांगीअ जहिड़ी दिलि सीने में। सहर जी शाइरीअ में तजनी सर्फ़ीअ जो इस्तेमालु संदसि शाइरीअ खे नग़मगी बख़्शे थो। विमी सदा रंगाणी आम फ़हम लहजे जी शाइर आहे। विमी उरूज़ जे क़ाइदनि में क़ैद न आहे। विमी जा ख़्याल उन जे लफ़्ज़नि ते हावी आहिनि। विमी सदा रंगाणी मौजूदा दौर जी पढ़ियल लिखियल औरत जी तर्जुमान आहे। औरत बासलाहियत आहे, पर उनखे मर्द जेतिरा मौक़ा नथा मिलनि ऐं उन जेतिरो मान बि नथो मिले। औरत जे नाले ते घर में का हिकिड़ी कुंड बि नाहे हूंदी जंहिंमें वेही हू तख़लीक़ी कमु करे सघे। मर्द पंहिंजे वक़्त जो पाण मालिक आहे, पर औरत जो वक़्तु ॿियनि लाइ विरहायल हूंदो आहे। विमीअ जो नज़म चुल्ह, चकरो ऐं वेलण, उन जो इज़हार विमी इन औरत जी तस्वीर पेश करे थी। ज़िंदगीअ जा लाहा चाड़ा हर इंसान जी सोच ते असरअंदाज़ थींदा आहिनि। उन अमल मां हर लेखक गुज़रे थो। शादी औरत जी ज़िंदगीअ जे रुखनि खे तब्दील कंदड़ साबित थींदी आहे। आम तौर ते ॾिठो वियो आहे त घरेलू ज़िम्मेवारियुनि जे करे औरतूं पंहिंजे तख़लीक़ी कम खे नज़रअंदाज़ कंदियूं आहिनि। खोड़ शाइर औरतूं आहिनि जिन जी शाइरी पाबंदीअ सां मुख़्तलिफ़ रिसालनि अख़बारनि में छपजंदी हुई। शाइरी मजमूआ बि छपिया, पर कुझु वक़्त खां पोइ उहे पस मंज़र में हलियूं वयूं ऐं अदबी दुनिया बि उन्हनि खे सारण जी ज़रूरत महसूस ई न कई। औरत जी हर सिट खे उन जी ज़ात सां सलाड़े पढ़ियो वेंदो आहे। औरत जी लिखणियुनि खे आम मुशाहिदे जी नज़र सां घटि परखियो वेंदो आहे। मरियम मजीदी, नज़ीर नाज़, ज़ुबैदा मितलो, शबनम गुल, शमशाद मिर्ज़ा, शबनम चांडियो, अज़रा सरवर कुंदर, दयालाल चंदाणी, साबिया सांगी, शबाना सिंधी, नसरीन अल्ताफ़, रुबीना अबड़ो, रुखसाना प्रीत, गुलबदन जावेद, इरशाद सुमरो, नजमा पंवर, रिहाना चंदड़, शगुफ्ता शाह, फहमीदा शर्फ बलोच, इरम महबूब, ज़ायदा ताज अबड़ो, खोड़ सारा नाला आहिनि जिन सिंधी अदब खे पंहिंजो तख़लीक़ी पोरियो ॾेई मालामाल कयो आहे। शाइरी फ़िक्री तसलसल बि आहे, शऊर जो इज़हार बि आहे, फ़न ऐं हुनुर बि आहे। क़दीम खां मौजूदु दौर ताईं इश्क जे इज़हार खां ज़माने ते तनक़ीद ताईं औरत जे शऊर ऐं फ़िक्र जे सफ़र में नवाणे वुसत आई आहे। औरतुनि सियासी बैन अल-अक़वामी
तब्दीलियुनि ऐं समाजी रवैयनि खे मौज़ू बनायो आहे। औरतुनि लाइ अदबी ग्रोहबंदियूं ऐं समाजी रवैया रस्ता रोक साबित थिया आहिनि। रिहाना चन्नड़ जो कलम तमामु ज़ालिमाणे नमूने सां हुनजो इज़हार करे थो। हिन जी शाइरीअ में संदसि अंदर जो गुस्सो ऐं क्रोध ज़ाहिर थिए थो। ज़मानो औरत खे कीअं थो ॾिसे, उन जे रद्द अमल में रिहाना चन्नड़ जा नंढड़ा नज़म तख़लीक़ थियनि था। नंढड़ो नज़म अथसि सूंहं, मुंहिंजी सॼी सूंहं तुंहिंजी शाइरीअ में आहे, नाहे त रुगो बसि मुंहिंजी ज़िंदगीअ में नाहे। ॿियो नज़म अथसि, टे पुट तरी आया धीअ लुड़ी वई, छो त न्याणी ज़ात तारू नाहे थींदी। चंड जे चहिरे ते बि कारो ऋण, मुंहिंजी चंड जहिड़ी माउ जे चहिरे ते बि कारो ऋण, छा चंड खे बि कंहिं चपाट हई आहे। रुबीना अबड़ो जी शाइरीअ में तसव्वुफ़ ऐं इश्क जा रंग आहिनि। संदसि मजमूओ क़दम खां अदम ताईं छपियल आहे। रुख़साना प्रीत जी शाइरीअ में इश्क ऐं मज़ाहिमत जो संगम आहे। पंहिंजनि रस्तनि खे मंज़िलूं कोन आहिनि, पोइ बि आसूं असां पलियूं कोन आहिनि। गुलबदन जावेद जा नज़म मेच्योरिटी जी तौहीन, भाउ जे बदे में परिणियल भेण जी कहाणी भोगणो पए थो, समाज जे रीतुनि रस्मुनि ते तनक़ीद कयल आहे। अतिया दाऊद जी हिकु ई नज़म ज़माने लाइ ज़िलज़िले जी आहे, जेको रवायतुनि खे डाहे पट करे थो छॾे। पंहिंजी नज़म धीअ जे नाव में लिखे थी, जे तोखे कारी करे मारीन मरी वञजां, पर नींहं ज़रूरु लाइजां। शेख अयाज़ उन लाइ लिखे थो त इहा हिकु सिट झांसीअ जी राणीअ जी तलवार जी आहे। अतिया फेमिनिस्ट शाइर आहे। अतिया ज़माने जे ऋण में बिही पंहिंजो नज़रिए जो झंडो बुलंद रखंदी अचे। अतिया जो नज़म बेकार रांदीका, जेको मासूम ॿारनि सां थींदड़ जिन्सी ज़्यादतियुनि ते लिखियलु आहे, उन में चवे थी, ए ख़ुदा धीअ जा बेकार रांदीका ऐं रत में ॿुॾल चढ़ी खणी ईंदसि। इंसाफ़ जे तराज़ी जे ॿिए पलड़े में चओ तूं छा विझंदे। अहिड़नि मौज़ूअनि ते तमामु घटि शाइरनि लिखियो आहे। या औरत जी हिमत आहे, जो उनजो इहो तनक़ीदी शऊर आहे जेको अतिया जंहिंजो इज़हार करे थी। अमर सिंधु जो लहजो पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजे दौर जे शाइरनि में नुमायां आहे। सियासी ऐं समाजी तहरीकुनि सां सलाड़ियल हुजण जे करे हिन जी सोच जो कैनवास वसी आहे। अमर सिंधु जी शाइरी सिर्फ़ु दाख़िली कैफ़ियत न आहे, हिन जा मौज़ू बैनुल अक़वामी आहिनि। हिन जो इश्क मज़ाहिमत ऐं बग़ावत रोमांस आहे। उहो देश भक्तीअ जा नारा नथी हणे, पर इर्द गिर्द थींदड़ रवैयनि वाक़िअनि खे नज़रअंदाज़ बि नथी करे। सियासी मंज़रनामनि जी तब्दीली, सियासी कारकुननि जा क़त्ल, शागिर्दनि जूं जबरी गुमशुदगियूं, टार्चर जो शिकार थियल हिन हसास शाइर खे कर्ब में मुब्तला थो करे। अमन ऐं शांतीअ जे रस्तनि ते देस खे पंहिंजे साथ थी आछे। हिन जी तशबीह तमामु सघारी आहे ऐं लहजो मुनफ़रिद आहे। संदसि नज़म आदर्शी औरत मौजूदा ज़माने जी पढ़ियल लिखियल सोचींदड़ पंहिंजी ॻाल्हि मञाईंदड़ औरत लाइ लिखियलु आहे, जंहिंजो मुक़दर ज़माने पारां अकेलाई आहे। सिंधी औरत जी शाइरी सिंधी अदब में नुमायां जाइ वालारे थी। असांजे शाइर औरतुनि मञता खां मथां उथी कलमी पोरे सां अदब खे सींगारियो आहे। वक़्त जो मुहक़िक़ जॾहिं बि उन्हनि पननि ते नज़र विझंदो त ज़रूरु जज़्बनि जा रंग ॾिसंदो, त उन में टुटल जज़्बनि जा शीशा मेणा पवंदसि। उन खूने जिगर सां चिटियल तस्वीरुनि में हू पंहिंजे समाज जा अक्स पसी सघंदो। तमामु ख़ूबसूरत, हसीन मुसरत, तमामु तेज़ी सां तकड़ में जहिड़े नमूने तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो, उहो वाक़ई क़ाबिले तारीफ़ आहे। ऐं ॿिया बि मूंखे यकीन आहे त असां न चाहींदासीं त का बि अहिड़ो नुक़्तो असांखां रहिजी न वञे। जेकी अधूरियूं ॻाल्हियूं आहिनि उहे वरी ॾाढियूं तकलीफ़ ॾींदियूं आहिनि, त इहे अधूरियूं ॻाल्हियूं न हुअणु घुरिजनि। मुकमल कहाणी इन्हनि लम्हनि में चई छॾणु घुरिजे। मर्द ऐं औरत खे यकीनी तौर ते ॿिनि अलॻि दॿनि में न विहारणु घुरिजे, पर हुननि जे ज़हनी ऐं जिस्मानी कैफ़ियतुनि में बि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु मौजूदु आहे। औरत मन अंदर जे राहुनि जी मुसाफ़िर आहे। दाख़िलियत पसंदी ऐं ख़्वाब ॾिसणु, इहा औरत जी ख़ासियत आहे। मर्द वरी ख़ारिजी दुनिया जो मुसाफ़िर आहे, पर ईअं नथा चई सघूं त हू मन अंदर जे राहुनि ॾांहुं सफ़र नथो करे या हू ख़्वाब नथो ॾिसे, पर हू जेको मुशाहिदो करे थो उहो ज़ाहिरी ज़िंदगीअ जो करे थो।
ऐं औरत दाख़िली ज़िंदगीअ जो करे थी, हूअ रवैयनि खे परखे थी, हूअ तबियतुनि जे फ़र्क़नि खे महसूसु करे थी, ऐं कॾहिं हू घणी हसासियत में कुझु अहिड़ियूं शयूं बि महसूसु करे वठे थी जेके हुन जे लाइ सही कोन्हनि, पर बहरहाल इहा हुन जी जिस्मानी या हुन जी जेका ज़हनी कैफ़ियत या बनावट आहे उन जो इज़हार आहे। हाणे गुज़ारिश कंदसि मां जंहिं पंहिंजी मानवारी भेण खे उहा कहाणीअ जे खेत्र में पंहिंजे पाण खे मञाए चुकी आहे। मां खां सवाल कयो त तव्हांखे पंहिंजे कहिड़ियूं कहाणियूं वणंदियूं आहिनि, त मूंखे चयईं मूंखे राणी ऐं वारदात कहाणी सुठी लॻंदी आहे। मूं बि खेसि ॿुधो आहे, हूअ घणो करे ज़िंदगीअ जे हक़ीक़तुनि खे दरियाफ़्त करण में मगन आहे। ज़िंदगीअ जा जेके ॾुख ऐं पीड़ा औरत महसूसु करे थी उन्हनि मोंझारनि खे पंहिंजे कहाणियुनि में बयानु करे थी। उस्ताद आहे, इन सां गॾु मुहक़िक़, कहाणी नवीस ऐं गॾोगॾु कॉलम बि लिखंदी रहे थी। मूंखे इहा ख़बर न आहे त हू खाधो केतिरो सुठो पचाए थी, पर बहरहाल हूअ लिखण में कोशिशि करे थी त पंहिंजे लिखण सां इंसाफ़ करे। अॼु जो मौज़ू जेको आहे उहो ॾाढो ॾुखियो मौज़ू आहे, छो त सवा नई अदब जॾहिं औरतूं लिखनि थियूं त पोइ उहे ज़रूरु पंहिंजे समाज खां किथे न किथे ख़ौफ़ज़दा थियनि थियूं, त हू जेको ज़ात जो सचु खणी साम्हूं पेश कंदियूं ख़बर नाहे मुख़ालिफ़तुनि जा केतिरा पथर हुननि खे ज़ख़्मी कंदा। पर औरत इहा ॻाल्हि बि ॼाणे थी त जेतिरा पथर लॻंदा, रतु जिथे किरंदो उते शऊर जा गुलाब फुटंदा। गुज़ारिश कंदसि डॉक्टर रेहाना नज़ीर खे, संदसि मक़ाले जो उनवान आहे सिंधी सवानही अदब में लेखकाउनि जो हिसो। शबनम चवे पई त खाधो अलाए केतिरो सुठो पचाईंदी आहे, मुंहिंजी सिहत इन जी ज़मानत आहे त सुठो ई पचाईंदी हूंदसि। स्टेज ते वेठल सभई मोज़ज़ महिमान ऐं साम्हूं आयल मुंहिंजा भाइर ऐं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। मुंहिंजे अॼु जे पेपर जो उनवान आहे सवानही अदब में सिंधी औरतुनि जो हिसो। सवान लफ़्ज़ सानहा जो जमा आहे जंहिंजी माना वाक़ियो या हादसो, ऐं सवाना उमिरीअ जो मतिलबु आहे कंहिं शख़्स जे ज़िंदगीअ जो हाल अहवाल। सवाना निगार उहो वाक़िअ नवीस या हाल अहवाल लिखंदड़ हूंदो आहे जेको सवाना उमिरी लिखंदो आहे, जेको पंहिंजी सवाना उमिरी पाण लिखंदो आहे। सवाना उमिरीअ में आतम कथा, रोज़नामचा जीअं डायरी वग़ैरह लिखणु, कंहिं शख़्सियत बाबति खाका लिखणु वग़ैरह अची वञनि था। सवानही अदब जेको दुनिया में अॻूणे ज़माने खां मौजूदु आहे उन में अवाली यूनानी अदब में प्लूटार्क जूं सवानहियूं मशहूरु आहिनि। फिरदौसी पंहिंजे शाहनामे में ईरान जे अॻूणनि बादशाहनि जा अहवाल ॾिना आहिनि। महाभारत ऐं रामायण क़दीम संस्कृत जे अदब में सवाना निगारी जा शाहकार आहिनि। इंसाइक्लोपीडिया ब्रिटेनिका में जेका वसफ़ न लाहे उहा हिनरीत आहे त आतम कहाणीअ जो सवाना निगारे सां गहरो तालुक़ु आहे। उहा कंहिं फ़र्द या शख़्स जे हयातीअ जे वाक़िअनि ते ॿधल हूंदी आहे जेका हू पाण लिखे थो, उन करे उहा मुकमल न हूंदी आहे। सिंधी अदब में केतिरियूं ई आतम कहाणियूं सवाना उमिरियूं लिखियूं वयूं आहिनि जेके वक़्त जे मशहूरु आलमनि, अदीबनि, सियासतदाननि जे शख़्सी आज़मूदनि ऐं ज़िंदगीअ जे तलख़ वाक़िअनि, हालतुनि जी हक़ीक़ी तस्वीर पेश कनि थियूं। सिंधी अदब में आतम कहाणियूं रुगो मर्द लेखकनि कोन लिखियूं आहिनि, पर केतिरियूं ई औरतूं पिणु हिन फ़न में तबा आज़माई करे पाण मोखे चुकियूं आहिनि, जंहिंजो मुख़्तसर अहवाल मां संदनि लिखड़ियुनि जे हवाले सां हेठि पेश करियां थी। जीतामड़ीअ जी डायरी। हीअ डायरी डॉक्टर सरला देवी जी लिखियलु आहे। डॉक्टर सरला 1938 में रते दरे जे म्यूनिसिपल ज़नाने हॉस्पिटल जी चार्ज वरिती हुई। हिन जी शादी ज़मींदार घराणे मां थी, पर संदसि स्वामीअ खे दुनिया जी दौलत जो को बि हिर्सु न हो। माया जे मोह खां परे रूहानी रमज़नि जो ॻोल्हाऊ हू शख़्स हुयो जंहिंमें संदसि वनीअ हिन जो पूरो साथ ॾिनो। एसिताईं जो औरत जे सभ खां वॾे मर्तबे माउ बणिजण वारी ख़्वाहिश सां तां बि दस्तबरदार थी वई। हिन पंहिंजी हस्ती मिटाए पाण खे जीतामड़ी यानी धरतीअ जो बिन्ह नंढड़ो जीव सम्झी साम जे संग सफ़र ते रवानी थी आहे। हीअ डायरी जेका डॉक्टर सरला जे सूफ़ी संत मुर्स अमृत जैसकाणीअ जी ॿुधायल कोलनि ऐं नसीहतुनि जो बेशबहा ख़ज़ानो आहे, जंहिंमें काइनात जे केतिरनि ई राज़नि जो पर्दो फाश कंदे ॾेखारियो वियो आहे, लिखियो वियो आहे। डॉक्टर सरला पंहिंजे स्वामीअ खे साम जे नाले सां डायरीअ में मुखातिब थी सवाल करे थी ऐं साम उन्हनि जा जवाब ॿुधाए थो।
तॾहिं इहा पंहिंजे सादे ऐं सलवणे अंदाज़ सां उहे कलम बंदि करे थी। साम जा लफ़्ज़ ॿुधायल कोल खरे सोन मां ठहियल उन्हनि मूर्तियुनि जा सचा आहिनि जेके मंदर जी सूंहं खे साबिया बनाईंदियूं आहिनि। सच चयो अथनि त सिक वारनि खे सैयद चवे कोन झलींदो झंग। इहा सिक ई हुई जंहिं हिन खे साम सां जोड़े रखियो, जंहिंजी सुरहाण सां वासिजी हिन पंहिंजी आत्मा खे अमर करे पवित्रता जे उन मक़ाम ते पहुचाए छॾियो जिते संदसि परमात्मा हुयो। हिन डायरीअ में साम दुनिया जे हुस्न, हिर्स, माया, लोभ, लालच जा कारण, नतीजा अहिड़े त पुर असर ऐं मिठड़े अंदाज़ सां बयानु कया आहिनि जो पढ़ंदड़ ॿी दुनिया जे तसवर में गुम थी वञे थो। मिसाल हू चवे थो, किनात फ़क़ीरीअ जो हिकु मोल मतो आहे। का बि आदर्शी ज़िंदगी किनात खां सवाइ बर्पा नथी थी सघे। जे घणे पैसे ख़र्चण सां आश्रम अॾे बि सघियासीं त इहे कारगर या जटा न कंदा। हिकु ॿी जाइ ते चवे थो, मुहबत इंसान जो वॾे में वॾो खज़ानो आहे ऐं जे साणसि महिनत इंसान जो वॾे में वॾो खज़ानो आहे ऐं जे साणसि मुहबत मिलायो त का बि मंज़िल दूर न आहे। हिकु ॿी जाइ ते चयो अथसि, करम ऐं ज्ञान जो अंत प्रेम आहे। ॿिपहरीअ जा ॿ पल, हीअ आत्मकथा रीटा शाहणी जी लिखियलु आहे, जंहिंजो पहिरियों भाङो भिंड ॼाण वॻो ऐं ॿियो भाङो ॿिपहरीअ जा ॿ पल आहे। पहिरें भाङे में लेखका कल्पना जी दुनिया जोड़े परीअ जे किरदार में माज़ीअ जे झरोकनि में पंहिंजी ज़िंदगीअ अंदरि लिया पाए पंहिंजे ज़हन जे कंहिं कुंड मां कुझु वाक़िया यादि करे लिखिया आहिनि, जंहिंमें संदसि कलम जी बेडरपाई ऐं बेबाकी सचाई सां भरपूर नज़र अचे थी। ऐं आत्मकथा जे ॿिए भाङे में हू ज़िंदगीअ जा बंदि पियल खानो खोले नंढनि नंढनि यादियुनि जे चिटनि ते लिखियल वाक्यनि जे रोशनीअ में पंहिंजे हयातीअ जा कुझु वर्क खोले थी। वर्क खोले पंहिंजे शख़्सी तौरु समाजी हालतुनि जो जाइज़ो वठे थी। गॾोगॾु ॿिए भाङे में कला खेतर में पंहिंजे जुड़ण ऐं कामयाबियूं माण जो पिणु बयानु करे थी। ऐं आख़िर में हिन केतिरनि ई मुल्कनि जा सैर कया उन्हनि जो पिणु मुख़्तसिर अहवाल पेश करे थी। हिन पंहिंजे आत्म कहाणी जी शुरूआति कुझु सवालनि सां कई आहे। मसलन, आत्म कहाणी छो लिखी वञे थी, उनजो मक़सदु छा थींदो आहे, उनखे लिखण जो हक़ु कंहिंखे आहे, छा आत्म कहाणी सिर्फ़ु महान इंसान जे दायरे में अचनि थियूं या उहे आम रवाजी माण्हू नथो लिखी सघे, जंहिंजो जवाबु सतीश अरोड़ा संदसी किताब में हिन रीति ॾिए थो, आत्मकथा महान इंसान न पर हिमत वारा इंसान लिखंदा आहिनि। हीअ आत्मकथा दिलचस्प हुअण सां गॾु तारीख़ी ऐं समाजी शऊर पिणु रखे थी। ॿुधाइण जो अंदाज़ बि सुहिणो ऐं स्वाभाविक आहे। हरी दिलगीर जे लफ़्ज़नि में त हीअ का आम आत्मकथा न आहे, मंझसि कहाणी ॿुधाइण जो हिकु बिल्कुलु नओं तरीक़ो अपनायो वियो आहे जो दिलि पज़ीर बि आहे ऐं शाइराणो बि लॻे थो। हिन आत्मकथा जी शुरूआति रीटा नंढपण जे वाक्यनि खां कई आहे, जॾहिं उहा 7-8 सालनि जी मस हुई। पंहिंजे ॿारोतण जो हैदराबाद जो ज़िक्र कंदे हूअ लिखे थी, मां बिना पेरनि पंधु कंदे हैदराबाद जे तिलक चाढ़ी चढ़ण लॻी आहियां। पिगट स्कूल वटि पहुची साॻे पासे मुड़ां थी ऐं स्कूल जे उन छेड़े वटि पहुती आहियां जंहिंजे साॼे पासे वारो रस्तो कैपिटल सिनेमा वटि पहुचे थो, जंहिंजे पुठियां नोलराय मार्केट जो घड़ियाल आहे ऐं ॾाए पासे खां हिकु घिटी आहे जेका उन मेन रस्ते खे ब्रह्मू मंदर ऐं टीचर्स ट्रेनिंग कॉलेज वारे रस्ते सां गॾे थी। केॾी न सचाई सां पंहिंजे सिंध जे माज़ीअ जा इहे विसारियल वर्क खोलिया अथसि। लिखे थी, हैदराबाद जी हीराबाद खे सिंध जी हॉलीवुड करे लेखियो वेंदो हो। छोकिरियुनि जे फैशन जी शुरूआति उतां ई थींदी हुई, चाहे उहा कट हुजे या साड़ी पाइण जो तरीक़ो हुजे। शाम जो हीराबाद खां तिलक चाड़ीअ ताईं फैशनेबल छोकिरियुनि जूं टोलियूं लंघंदियूं हुयूं। विरांगे जे दर्द मां हूअ इन लाइ कोन गुज़री जो हूअ अवल ई पीउ जे बीमारीअ सबबु लखनऊ वञी रही हुई। हिन जे वहमो गुमान में बि न हुयो त हूअ का आख़िरी भेरो पंहिंजी सिंध खे ॾिसी रही आहे। रीटा शाहणी मशहूरु सिंधी अदीब मंघाराम मलकाणी जी भाइटी हुई। हिन ज़िंदगीअ जी शुरूआति पीउ जे बीमारी सबबु ॾाढे तलख ऐं रवयनि ऐं कठनि तजुर्बनि सां कई, जंहिंजो ज़िक्र हूअ हरी दिलगीर जे हिन शेर सां करे थी त फ़सुलु सुकंदो रहियो, खेत जलंदो रहियो, ख़ुश्क बादल मथां सिर्फ़ु ॾिसंदो रहियो। हूअ पंहिंजी शादीअ जो ज़िक्र कंदे ॿुधाए थी त बाज़ारि मुंहिंजे साहिरनि ॾाज कोन वरितो हो, पर पोइ उन जा मेणा मुंहिंजी ससु मूंखे रोज़ु ॾियणु लॻी। तंग थी आख़िर मूं पंहिंजे चाचे मंघाराम मलकाणीअ खे लिखियो त हीअ मूंखे लावारस यतीम सम्झी तंज़ ताना ऐं टोकूं हणनि था। महिरबानी करे मूंखे हर रोज़ु मुंहिंजे सहुरे जे पते ते ख़त मोकिलींदा कयो त जीअं हिननि खे ख़बर पए त आउं निधड़की कोन आहियां।
पोइ चाचो बाक़ाइदगीअ सां रोज़ु ख़त पोस्ट कंदो हो। संदसि मुड़ुसु विष्णुअ जो किरदारु हिन जी ज़िंदगीअ में अणलखो हो, ताहम हिन खे रोक टोक कोन कंदो हो। बाक़ी संदसि ससु आमरवा जी वंवार वांगी हिन ते ॾाढी सख़्ती कंदी हुई। मथां वरी तकियो कलाम हुअसि, असीं त आहियूं ई निमाणा माण्हू, असीं त आहियूं ई सादा माण्हू। रीटा पंहिंजी साहतिक जीवन जी शुरूआति शादीअ जे काफ़ी सालनि खां पोइ कई। आहिस्ते आहिस्ते उहो कला खेत्र में घण रुखी शख़्सियत जी मालिक बणी। हिन अदब जे हर सनफ़ ते तब आज़माई कई। कहाणी, नावल, शेरो शाइरी, तनक़ीद निगारी, आत्मकथा सभ में पाण मोकियो ऐं अॻिते हली सिंधी अदब में ख़ासि मक़ाम हासिलु कयो। हिन संगीत में पिणु दिलचस्पी ज़ाहिर कई, जंहिंजो ज़िक्र हिन आत्म कहाणी अंदरि मौजूदु आहे, जंहिंमें उहो ॿुधाए थी त हुन कंहिं अंग्रेज़ खां पंहिंजी मेरी चूंडी गॾु करे ज़ेवर विकिणी धीउ लाइ पियानो ख़रीद कयो हो ऐं उन पियाने खे हूअ घर जो अहिड़ो अटूट अंग मञे थी जहिड़ो घर जो भाती हुजे। संदसि हिन आत्मकथा में बकोल हरी दिलगीर जे त हैदराबाद जो हुगाब आहे त लखनऊ जो लकाब मौजूदु आहे। पंहिंजे ज़िंदगीअ जी तौर तक कंदे रीटा लिखिए थी, मूंखे पंहिंजे ज़िंदगीअ ते फ़ख़ुरु आहे, मूंखे उन बाहि ते नाज़ आहे जंहिंजी तपश में जली पजरियासीं, सोन जा निखरी निकितासीं। उन गर्दिश जे ॾियारनि ते गुरूर अथमि, जंहिंजी पीड़ा अंदर में को वड़ाको विधो, जो पंहिंजे चौधारी लहरुनि जी जिंबश खे झटे सघण जी कुवत पैदा कई ऐं पोइ छोल कयां इन नाज़ुक भावनाउनि जे जज़्बनि खे। ॻाल्हियूं पेटवरनि में। हीअ मशहूरु मारूफ़ तालीमदान आपा शम्स अब्बासीअ जी जीवन कहाणी आहे, जंहिंमें आपा शम्स अब्बासी न सिर्फ़ु पंहिंजे तइलीम लाइ पाण पतोड़ण जो ज़िक्र करे थी, पर सिंध जे नियाणियुनि खे तइलीम जे ज़ेवर पहिराइण लाइ संदसि वरितल कोशिशुनि जो बि ज़िक्र कंदी अचे थी। हिकु अहिड़ो दौरु जंहिंमें औरतूं सख़्तु परदे में सिर्फ़ु राति जो मिटनि माइटनि सां मिलण लाइ निकिरंदियूं हुयूं। उन वक़्तु हिन जी बेवह माउ पंहिंजे धीउनि खे पढ़ाइण जो जोखम खयो। शम्स अब्बासी जंहिं दौर में पढ़ी तॾहिं तइलीम मखलूत हुई, यानी छोकिरनि सां गॾु पढ़णो पवंदो हो, पर पोइ बि हिन जी माउ हिमत न हारी आख़िर संदसि कावशनि रंग लातो ऐं संदसि नियाणियूं तइलीम जे नूर सां मुनवर थियूं। शम्स अब्बासी उन वक़्त जे हालतुनि बाबति लिखे थी, ही उहो ज़मानो हो जॾहिं सिर्फ़ु हिंदू ई छोकिरियुनि खे अंग्रेज़ी पढ़ाईंदा हुआ। मुसलमाननि में इहो एतिरे क़दुरु घटि हो जो हिंदुनि जे 100 ॿारनि जे भेट में सिर्फ़ु 3 या 4 मुसलमान ॿार हूंदा हुआ। उन वक़्तु मुंहिंजी माउ जंहिंजी 14 सालनि जी उमिरि में शादी थी ऐं 6 ॿार ॼणे सिर्फ़ु 24 सालनि जे उमिरि में बेवा बणिजी वई, तंहिं बावजूदु मुआशी तंगी ऐं ख़ानदानी तकरार जे कपिड़ा सिबी पंहिंजे नियाणियुनि खे तइलीम ॾिनी। मीरा स्कूल खां वठी ज़ुबैदा कॉलेज जी प्रिंसिपल जे उहिदे ताईं हिन लातादाद तइलीमी सुधारा आंदा। नियाणियुनि जे तइलीम तरबियत खे अहमियत ॾींदे हिन जे ई कोशिशुनि सां उन वक़्तु ज़ुबैदा कॉलेज में आर्ट्स सां गॾु साइंस जा क्लास बि शुरू थिया ऐं छोकिरियुनि जे रिहाइश लाइ हॉस्टलुनि जो बंदोबस्तु कयो वियो, लेबॉरेटरियूं ठारायूं वयूं। मतिलबु त हिन हड़ा तोरे वड़ा नियाणियुनि खे तइलीम हासिलु करण जे राह में जेके बि रुकावटूं उन्हनि खे दूरि करण लाइ वसा कीन घटायो। इन सिलसिले में हिन केतिरा ई तकड़ा फ़ैसिला वरिता, जंहिं सबबु संदसि ज़ाती ज़िंदगी ॾाढी मुतासिर थी, जंहिंजो पिणु ज़िक्र हिन कहाणीअ अंदरि मौजूदु आहे। पर उन लाइ संदसि हीउ चवणु आहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त हर मुंतज़िम खे कंहिं वक़्तु अहिड़ा फ़ैसिला करणा पवनि था जेके ग़लति बि हुजनि था, पर नियत साफ़ आहे त पोइ अहिड़नि फ़ैसिलनि करण में को बि हर्ज कोन आहे। शादीशुदा औरत जेका हिकु वक़्तु मुड़ुस सां गॾु 3 ॿारनि जो बि ख़्यालु रखंदी हुजे, तंहिं पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियतुनि खे कॾहिं पंहिंजे प्रोफेशनल ज़िंदगीअ जे राह में रुकावट बणिजणु न ॾिनो। हिन केतिरनि ई छोकिरियुनि जी फ़ीस माफ़ु कराए खेनि तइलीम में ईंदड़ रुकावटुनि खे दूरि करण में मदद कई। इहो ई सबबु हो जो ज़ुबैदा कॉलेज मां केतिरियूं क़दावर शख़्सियतूं तइलीम पिराए ज़िंदगीअ जे आला क़दरनि खां मुतारिफ़ बणिजी केतिरनि ई भटकियल माण्हुनि लाइ मशाले राह बणियूं।